नाज़रीन बुलेटिन के अॻिते वधंदे मूंखे मीरपुर साकरो मां ख़बर ॾिनी त मीरपुर साकरो में सामूंडी वीरुनि तबाही मचाए छॾी आहे। मूंखे ॿुधायो त केतिरा ई घर ऐं फसल पाणी हेठि अची विया आहिनि। मीरपुर साकरो जी सामूंडी पटीअ में वीरुनि तबाही मचाए छॾी आहे। केतिरनि ई ॻोठनि में खारो पाणी दाख़िल थी वियो आहे। केतिरनि ई ॻोठनि में 2 खां 3 फुटनि ताईं पाणी बीहण सबबि माण्हुनि जी महफ़ूज़ हंधनि ॾांहुं लॾपलाण थी आहे। मूंखे अपडेट कयो त समुंड जो खारो पाणी फसलुनि में दाख़िल थी वियो आहे। ॻोठ बि ॿुॾल आहिनि। हेल ताईं को बि लड़ी नाहे आयो। मुतासिरनि पारां दाहूं कयूं वियूं आहिनि। ख़बर मूंखे ॾिनी मीरपुर साकरो मां त मीरपुर साकरो में सामूंडी वीरुनि तबाही मचाए छॾी आहे। सामूंडी पटीअ में वीरुनि तबाही मचाई आहे। केतिरनि ई ॻोठनि में खारो पाणी बीठल आहे। केतिरनि ई ॻोठनि में 2 खां 3 फुटनि ताईं पाणी बीहण सबबि माण्हुनि जी महफ़ूज़ हंधनि ॾांहुं लॾपलाण थी आहे। समुंड जो खारो पाणी फसल में दाख़िल थी वियो आहे। ॻोठ बि ॿुॾल आहिनि। हेल ताईं को बि लड़ी न आयो आहे। मुतासिरनि पारां दाहूं कयूं वियूं आहिनि। इन हवाले सां वधीक तफ़सीलनि लाइ असां सां लाइन ते मौजूदु आहे केटी न्यूज़ जो रिपोर्टर एजाज़ शेख। जी एजाज़, तफ़सील ॾिजो। जी बिल्कुल राबेल, सामूंडी वीरनि तबाही मचाए छॾी आहे। जेते 5 ॾींहं गुज़रण बावजूद अञा ताईं इंतजामिया न पहुती आहे। ॻाढ़ो वेझो यूनियन काउंसिल महल में सामूंडी वीरनि तबाही मचाए छॾी आहे। केतिरा ई ॻोठ सवन एकड़नि ते बीठल ज़रिए फसल समुंड जे खारे पाणी हेठि रहा थी पंहिंजी मदद पाण तहत जेको महफ़ूज़ हंधनि ॾांहुं रवाना थी विया आहिनि। ॻाढ़ो शहर जे ॻोठ मामदरी सोलानी, सिद्दीक सोलानी, सुलेमान सोलानी, अलानू सोलानी, मोहम्मद माची, अमीन जत, जुमन सोलानी, मीर मोहम्मद जत ऐं ॿियनि ॻोठनि समेत 7 एकड़नि ते बीठल ज़रिए कणिक वोड़ समेत ॿियो फसल जेको आहे समुंड जो पाणी दाख़िल थी वियो आहे। ॻोठनि में 2 फुट खां 3 फुट पाणी बीठल आहे। अॼु जंहिं वक़्त ताईं अञा जेका 5 ॾींहं गुज़री थी विया आहिनि, अञा ताईं मुतासिर ॻोठनि ते केर बि लड़ी न आयो आहे। सामूंडी किनारनि ते सालनि खां आबाद ॾह महल जे ॻोठ ज़रिए ज़मीन खे समुंड खां बचा लाइ ॾिनल बचा बंदू कचियूं हुजण सबबि हंधा हंध घारा हुअण सबबि चांडोकी ज्वार में हर महीने मुतासिर थियनि था। सभई ॻोठ खानदान जेका लॾपलाण करते मजबूर थियो वञनि, पर कोस्टल अथॉरिटी ऐं ड्रेनेज खातो मुज़ाकरा जो कमु करण लाइ तयारु न आहे। हिन वक़्त ताईं के बि जोगा कदम न खया विया आहिनि। ॿिए तरफ़ जेको आहे कामरेड इस्माइल सोलानी, अहमद सोलानी, नबीवे सोलानी ऐं ॿियनि चयो आहे त ॻोठनि खे ॾिनल समुंड खां बचा बंदनि जो कमु जेको आहे कोस्टल अथॉरिटी ड्रेनेज पारां न करण सबबि हर महीने जी चांडोकी ज्वार में समुंड जो पाणी सवन ॻोठनि तरफ़ अचे ॻोठनि खे मुतासिर करे थो। हाणे त फसल तबाह थी विया आहिनि। हिन वक़्त ताईं का बि रेस्क्यू टीमूं न आहिनि पहुतियूं। पंहिंजे मदद पाण जेका बचा वठी महफ़ूज़ हंधनि ॾांहुं लॾपलाण करे शुरू छॾी आहे। 7 एकड़नि ते बीठल। वॾी महिरबानी अपडेट करण लाइ एजाज़ अहमद शेख।